जे शागिर्द तंज़ीम निशात जमात लुआरी शरीफ यूनिट सिटी बदीन तरफान एक लेक्चर प्रोग्राम बउनवान मीडिया कम्युनिकेशन एंड इट्स टाइप्स एंड स्कोप ऑफ मीडिया कम्युनिकेशन जे उनवान ते यूनिट सिटी बदीन जे सदर फैज़ला काज़ी जी सदारत हेठ थी गुज़रियो। इन लेक्चर प्रोग्राम की कार्रवाई यूनिट सिटी बदीन जे जनरल सेक्रेटरी फजल करीम फतेहुल्लाह जूने जो हलाई। इन लेक्चर प्रोग्राम में लेक्चरार मोहतरम अदा रमीज़ लाखो साहब जिन हुआ, जैमें लेक्चरार लेक्चर में बुधायो तो रोल ऑफ मीडिया में इंफॉर्मेशन एजुकेशन अवेयरनेस एंटरटेनमेंट पब्लिक सर्विस मैसेज ओपिनियंस जड़ी पॉइंट्स अची वञनि थियूं। ऐं वधीक हुन ॿुधायो त मीडिया में कुछ क़िस्म आहिनि, जीअं इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, ऐं उन्हनि मीडियास के सुपरवाइज़ केरु कंदो आहे उन जे हवाले सां बि वाज़े तौरु सम्झायो। इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया ऐं डिजिटल मीडिया में कमु करण जा कहिड़ा उसूल आहिनि ऐं मीडिया कम्युनिकेशन जे लाइ कहिड़ा स्टेजिस ऐं ज़रिया आहिनि। पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेगुलरली अथॉरिटी कहिड़ी वजह सां इलेक्ट्रॉनिक मीडिया जा लाइसेंस कैंसिल कंदी आहे। आख़िर में अब्दुस सलाम ارباب दरगाह लुआरी शरीफ जी दस्तूरी दुआ सां हिन लेक्चर प्रोग्राम जो इख्तिताम कयो। हिन लेक्चर प्रोग्राम में यूनिट नायब सदर नबी वक्त दोदो जूने जो, यूनिट जॉइंट सेक्रेटरी दानिश शाह मोहम्मद टालपुर, फिनांस सेक्रेटरी इलाई बख्श जूने जो, यूनिट प्रेस सेक्रेटरी अब्दुस सलाम ارباب सां गॾु यूनिट जे मेंबरनि भरपूर शिरकत कई। रिपोर्ट अब्दुस सलाम ارباب सिटी बदीन।